बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़े जी साइंसी हक़ीक़त अॼु जे असांजे गुफ़्तगूअ जो उनवान आहे। रोज़ो हिकु अहम रुकुन आहे इस्लाम जो। रोज़े जूं तमामु घणियूं रूहानी जिस्मानी फ़ज़ीलतूं ऐं बरकतूं आहिनि। अॼु असां हिन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं त साइंस रोज़े ते छा थी चवे। क़दीम ज़माने खां वठी रोज़नि जी अहमियत ते तहक़ीक़ जारी आहे। मशहूरु यूनानी मुफ़क्किर ऐं फ़िलासफ़र फिसागोरस उन जे बारे में किताबनि में लिखियलु आहे त फिसागोरस हर साल 40 ॾींहं पाण रोज़ा रखंदो हुयो ऐं पंहिंजनि शागिर्दनि खे बि इहा तलक़ीन कंदो त साल में 40 ॾींहं तव्हां रोज़ा ज़रूरु रखो। रोज़नि जी अहम हक़ीक़त ऐं बरकत फिसागोरस इहा ॿुधाईंदो त अगरि को माण्हू चाहे थो त मुंहिंजी ॾाहप में ऐं मुंहिंजे अकुल में इज़ाफ़ो थिए त उहो रोज़ा रखे। पंहिंजनि उन्हनि शागिर्दनि खे जेके आला तालीम हासिलु करणु चाहींदा हुआ उन्हनि लाइ इहा ख़ासि तलक़ीन हूंदी फिसागोरस जी त तव्हां साल में 40 ॾींहं रोज़ा ज़रूरु रखो। मशहूरु यूनानी मुफ़क्किर बुकरात, गिलेलो ऐं फ्राइड पिणु रोज़नि जी हक़ीक़त खे बयानु कयो आहे। ऐं फ्राइड त ख़ासि तौर ते इहो चयो आहे त अगरि को माण्हू चाहे त मुंहिंजा नफ़्सियाती ऐं ज़हनी मुंझारा ख़तमु थियनि त उनखे रोज़ो रखणु घुरिजे। रोज़े जी हक़ीक़त खे तमामु अहम सम्झे थो। फार्माकोलॉजी जे माहिर डॉक्टर लोथ जेम रोज़ेदार जे मादे जी रतूबत जा लेबोरेटरी टेस्ट कया। इन टेस्टुनि जे नतीजे में इहा ॻाल्हि साबित थी आहे त रोज़ेदार जे मादे में सेप्टिक फूड पार्टिकल्स जो तइदादु घटि थी वेंदो आहे। ही अहिड़ा पार्टिकल्स आहिनि जंहिंजे ज़रिए बीमारियूं पखिड़िबियूं आहिनि। इन मां इहो साबित थिए थो त रोज़े रखण खां पोइ माण्हू घणनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघे थो। जर्मनी, अमरीका ऐं इंग्लैंड जे माहिरनि रमज़ान मुबारक में इस्लामी मुल्कनि जा दौरा कया ऐं इहे नतीजा अख़ज़ कया त जीअं त मुस्लमान नमाज़ पढ़नि था, नमाज़ पढ़ण खां अॻु में वुज़ू कनि था ऐं रोज़ा रखनि था, जंहिंजे नतीजे में माण्हुनि जी अक्सरियत कन, नक ऐं गले जे बीमारियुनि खां महफ़ूज़ रहे थी। ऐं उनखां अलावा रोज़नि जे नतीजे में मादे ऐं जिगर जे मर्ज़नि में घटिताई अचे थी। रोज़े ते थींदड़ रिसर्च ते मुतालिक़ ही प्रोग्राम अञा जारी रहंदो। असांखे जो प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हुजे त यूट्यूब जे हिन चैनल सिंध टैलेंट TV खे सब्सक्राइब कंदा।